Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. I welcome you all, Names Virtual Academy. This is me, Shayla Ali Sumro, your computer teacher. अॼु जो असांजो टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ कंप्यूटर्स. सो बेसिकली असां इहो पढ़ंदासीं त कंप्यूटर खे कहिड़े तरीक़े सां डिवाइड कयो वियो आहे, कहिड़े तरीक़े सां कैटेगराइज़ कयो वियो आहे अकॉर्डिंग टू टेक्नोलॉजी, अकॉर्डिंग टू साइज़ एंड अकॉर्डिंग टू पर्पज़. अॼु असां ॾिसंदासीं त अकॉर्डिंग टू टेक्नोलॉजी कंप्यूटर खे केतिरनि पार्ट्स में डिवाइड कयो वियो आहे. सभ खां पहिरियां असांजो पार्ट आहे एनालॉग कंप्यूटर, उन खां पोइ आहे डिजिटल कंप्यूटर, आफ्टर देट आहे असांजो हाइब्रिड कंप्यूटर. सो पहिरियां असां ॾिसंदासीं त एनालॉग कंप्यूटर छा आहे, उन खां पोइ ॾिसंदासीं डिजिटल कंप्यूटर छा आहे, उन खां बाद ॾिसंदासीं त हाइब्रिड कंप्यूटर छा आहे, इन जूं एप्लीकेशन्स किथे किथे यूज़ थींदियूं आहिनि, कहिड़े कमु ईंदा आहिनि, इहे ऐं इन्हनि जी स्पीड छा आहे, इन्हनि खे कीअं मैयर कयो वेंदो आहे, किथे किथे यूसेज आहे इन्हनि जो, इहो सभु असां इन डिटेल ॾिसंदासीं. तो सभ खां पहिरियां असांजो आहे एनालॉग कंप्यूटर. बेसिकली एनालॉग कंप्यूटर छा आहे, एनालॉग वर्ड जी मतिलबु आहे त कंटिन्यू. इहे अहिड़ा कंप्यूटर आहिनि जेके डेटा खे कॉन्टिन्यू रीड कंदा आहिनि. ठीकु आहे. फॉर सपोज लिखियलु आहे जीअं एनालॉग कंप्यूटर आर यूज़ टू प्रोसेस एनालॉग डेटा. ही अहिड़ा कंप्यूटर आहिनि जेके यूज़ कया वेंदा आहिनि एनालॉग डेटा खे प्रोसेस करण जे लाइ. एनालॉग जो मतिलबु हूंदो आहे कंटिन्यू डेटा, अहिड़ी डेटा जेका कंटिन्यूस फॉर्म में हुजे ऐं उनजी काई लिमिट न हुजे, उनखे असां काउंट न करे सघूं. फॉर सपोज जीअं असांजा सिग्नल्स हूंदा आहिनि, ईअं सम्झो त जेको असांजो वॉइस आहे, या खणी ईअं सम्झो जेको असां कोई सॉन्ग ॿुधंदा आहियूं या असां व्हाट्सअप ते अॼुकल्ह जेको वॉइस रिकॉर्ड करे सेंड कंदा आहियूं, जॾहिं वॉइस हलंदो आहे त उते सिग्नल्स हूंदा आहिनि. सिग्नल्स कहिड़े फॉर्म में हूंदा आहिनि, ॾिसो हिन फॉर्म, जीअं असांजो वॉइस हलंदो आहे त सिग्नल कॾहिं हेठि ईंदा आहिनि, कॾहिं मथे ईंदा आहिनि. बेसिकली इहे कहिड़ा सिग्नल हूंदा आहिनि, इहे एनालॉग सिग्नल हूंदा आहिनि. ठीकु आहे. ऐं इन में ॿियो छा थींदो आहे, जेका डेटा आहे उहा ट्रांसमिट थींदी आहे स्ट्रेट लाइन में. स्ट्रेट लाइन में असांजी डेटा ट्रांसमिट थींदी आहे. बट हिन जो कुझु ड्रॉबैक बि आहिनि, त हीउ थोरो सो स्लो आहे, ऐं हिन जेका मेमरी आहे उहा लेस आहे, घटि आहे, ऐं इहो लेस एक्यूरेट आहे. एक्यूरेट त आहे बट थोरो घणो जेको आहे न, हिन में लेस एक्यूरेसी बि शामिलु आहे. एनालॉग कंप्यूटर छो यूज़ कंदा आहियूं, बेसिकली असां फिज़िकल क्वांटिटीज़ खे मैयर करण जे लाइ असां एनालॉग कंप्यूटर यूज़ कंदा आहियूं. ऐं हिननि कंप्यूटर जी जेका साइज़ हूंदी आहे उहा तमामु वॾी हूंदी आहे नॉर्मल पीसीस जे मुक़ाबले में. ठीकु आहे. छा कंदो आहे, मैयर कंदो आहे फिज़िकल क्वांटिटीज़ खे ऐं कन्वर्ट कंदो आहे उन्हनि खे डिजिटल नंबर्स में. डिजिटल नंबर कहिड़ा हूंदा आहिनि तव्हांखे ख़बर आहे, जेका असांजे कंप्यूटर जी बाइनरी लैंग्वेज आहे उन लैंग्वेज में हे कन्वर्ट कंदो आहे. कंहिंखे कन्वर्ट कंदो आहे, एनालॉग सिग्नल्स खे कंहिं में कन्वर्ट कंदो आहे, डिजिटल सिग्नल्स में. हाणे मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त सिग्नल छा हूंदो आहे. बेसिकली जेको सिग्नल आहे उनखे असां डेटा कैरियर चवंदा आहियूं. सिग्नल छा आहे, सिग्नल इज़ अ डेटा कैरियर, मतिलबु डेटा खे कैरी कंदो आहे. ठीकु आहे. सिग्नल छा आहे, डेटा कैरियर आहे. ऐं छो यूज़ कंदा आहियूं असां, पीसीस फिज़िकल क्वांटिटीज़ खे मैयर करण जे लाइ. ॾिसो हे किथे किथे यूज़ थींदा आहिनि. टेलीफोन लाइन, पेट्रोल पंप इंडिकेटर्स, प्रेशर, टेम्परेचर, वोल्टेज, स्पीड, वेट एंड लेंथ. इहे सभु छा आहिनि, इहे सभु फिज़िकल क्वांटिटीज़ आहिनि. इन्हनि क्वांटिटीज़ खे मैयर करण जे लाइ असां कहिड़ा पीसी यूज़ कंदा आहियूं, असां पीसी यूज़ कंदा आहियूं एनालॉग कंप्यूटर. ठीकु आहे. फॉर सपोज हिते हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे त स्पीडोमीटर. स्पीडोमीटर मीन्स स्पीड ऑफ कार. इट कन्वर्ट इनटू नंबर्स लाइक 40 एंड 60. ॾिसो जॾहिं असां ड्राइव कंदा आहियूं, जॾहिं असां कार में ड्राइव था कयूं त उते हिकिड़ो तो लॻलु हूंदो आहे, कोई वॉल क्लॉक जी तरह हिकिड़ो उते बि कई पैड हूंदो आहे जंहिंमें नंबर्स लिखियलु हूंदा आहिनि, ऐं उते छा हूंदो आहे, नीडल हूंदी आहे. जीअं तव्हां स्पीड खे वधाईंदा वेंदा हो, तीअं तव्हांखे उहा जेका नीडल आहे उहा मतिलबु नंबर्स खे चेंज कंदी वेंदी आहे, डायरेक्शन जेका आहे उनजी चेंज थींदी वेंदी आहे. त ॾिसो जेका तव्हांजी स्पीड आहे, स्पीड उते हिकिड़ी फिज़िकल क्वांटिटी आहे न, उन फिज़िकल क्वांटिटी खे हे मैयर करे कहिड़े फॉर्म में असांखे आंसर थो ॾे, डिजिटल फॉर्म में. ॾिसो हे नंबर्स असांजा अची वञनि, असांखे नंबर जे फॉर्म में आउटपुट थो मिले. द आउटपुट ऑफ अ कंप्यूटर इन ग्राफिकल फॉर्म और इन नंबर्स. त जेको एनालॉग कंप्यूटर्स जा जेके आउटपुट हूंदा आहिनि उहे कहिड़े फॉर्म में मिलंदा आहिनि, बेसिकली ग्राफिकल फॉर्म में मिलंदा आहिनि. ऐं जेको एनालॉग कंप्यूटर आहे किथे यूज़ थींदो आहे, हॉस्पिटल्स में, ऐं उनखां मतिलबु के साइंटिफिक फील्ड जे लाइ, रिसर्च पर्पज़ जे लाइ, ऐं उनखां अलावा इंजीनियरिंग में इहे सॼा कंप्यूटर यूज़ थींदा आहिनि.
ठीकु आहे। उन खां पोइ जेका नेक्स्ट पॉइंट आहे, अच्छा उन खां पहिरियों मां तव्हांखे हीअ ॿुधायां त हिते मां हिकिड़ी ग्राफ जेका हिकिड़ी थोरी सी ड्रॉइंग कई आहे। जेके एनालॉग सिग्नल्स हूंदा आहिनि उहे कीअं हूंदा आहिनि, हीअं हीअ हिन तरीक़े सां कमु कंदा आहिनि। ठीकु आहे। वरी मां हिकिड़ो दफ़ो हिते ड्रॉ कयां थी त तव्हां ॾिसी वठो, हे हिन तरीक़े सां ई एनालॉग सिग्नल्स हूंदा आहिनि। ओके, सो असांजो नेक्स्ट टॉपिक आहे डिजिटल कंप्यूटर। डिजिटल कंप्यूटर्स वर्क ऑन डिस्क्रीट डिजिट एंड नंबर। हाणे डिफरेंस आहे डिजिटल ऐं एनालॉग कंप्यूटर में, त जेके एनालॉग कंप्यूटर आहिनि उहे कंटिन्यूअस वर्कआउट कंदा आहिनि, बट जेको असांजा डिजिटल कंप्यूटर्स आहिनि उहे छा आहिनि, उहे डिस्क्रीट आहिनि ऐं उहे डिजिट ऐं नंबर्स ते वर्कआउट कंदा आहिनि। फॉर सपोज़ डिजिटल कंप्यूटर्स जेके असां अॼुकल्ह यूज़ करे रहिया आहियूं पंहिंजे घरनि में बि, डेस्कटॉप, लैपटॉप, नोटबुक्स या उन खां अलावा स्मार्टफोन जेके आहिनि, इहे सॼा छा जा एग्ज़ाम्पल आहिनि, इहे एग्ज़ाम्पल आहिनि डिजिटल कंप्यूटर्स जा। डिजिटल कंप्यूटर वर्क ऑन अर्थमेटिक एंड लॉजिकल ऑपरेशन। डिजिटल कंप्यूटर छा ते वर्कआउट कंदो आहे, अर्थमेटिक एंड लॉजिकल ऑपरेशन ते वर्कआउट कंदो आहे। डिजिटल कंप्यूटर प्रोसेस द इंफॉर्मेशन इन डिजिटल फॉर्म लाइक 0 एंड 1। त डिजिटल कंप्यूटर कहिड़े फॉर्म में वर्क कंदो आहे ऐं असांखे डेटा खे कीअं प्रोसेस कंदो आहे, डिजिटल जे फॉर्म जे। डिजिटल नंबर्स कहिड़ा हूंदा आहिनि तव्हांखे ख़बर आहे त 0 एंड 1 जेके आहिनि असांजा डिजिटल नंबर आहिनि। ठीकु आहे, जंहिंखे असां बाइनरी डिजिट बि चवंदा आहियूं। हिते ॾिसो मां हिननि सिग्नल्स जी बि शेप ठाही आहे, त ॾिसो हीअ जेको सिग्नल आहिनि हितां स्टार्ट था थियनि, हितां अगरि हिननि जी जेका पल्सिस आहिनि इहे डाउन आहिनि, इट मीन्स त असांजो हिते 0 कंसिडर थींदो। अगरि ही मथे थी वञनि त हिते छा हूंदो, 1 हूंदो। हिते वरी हेठि ईंदासीं त 0 थी वेंदो, वरी मथे वेंदासीं त वरी हे 1 थी वेंदो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त 0 जो मतिलबु हूंदो आहे ऑफ ऐं 1 जो मतिलबु हूंदो आहे ऑन। ठीकु आहे, आई होप त तव्हांखे सम्झ ईंदो हूंदो। दे आर यूज़ड इन होम, एजुकेशनल इंस्टीट्यूट, बिज़नेस एंड साइंटिफिक फील्ड। तव्हांखे ख़बर आहे, वेल नोन आहियो वेरी तव्हां डिजिटल कंप्यूटर्स खां, त इहे कंप्यूटर किथे किथे यूज़ थींदा आहिनि, साइंटिफिक फील्ड में, एजुकेशनल फील्ड में, बिज़नेसिस में, पंहिंजे होम्स में, हर जाते काथे अॼुकल्ह इहे पीसी यूज़ थियनि था। ठीकु आहे, ऐं इहो कहिड़े, इट इज़ जनरल पर्पज़ कंप्यूटर। ऐं जेको एनालॉग कंप्यूटर हुयो उहो स्पेशल पर्पज़ कंप्यूटर आहे। ठीकु आहे, इट इज़ जनरल पर्पज़ कंप्यूटर। ऐं हीउ छा हुयो, हीउ फास्ट बि हुयो ऐं लार्ज मेमरी बि हुयसि एंड मोर एक्यूरेट एज़ कम्पेयर टू एनालॉग कंप्यूटर। ऐं जीअं असांजा एनालॉग कंप्यूटर हुआ उन्हनि खे रखण जे लाइ असांखे वॾनि वॾनि स्पेसिस जी ज़रूरत हुई, तमामु घणी स्पेस जी ज़रूरत हुई, त जीअं उन्हनि खे फिट करे सघूं असां। ऐं इहो बि आहे त जेके असांजा एनालॉग कंप्यूटर आहिनि इहे मोर इलेक्ट्रिसिटी बि कंज़्यूम कंदा आहिनि। ठीकु आहे, अॻिते ॾिसूं था। ओके, हाणे हुन खां पोइ असांजो थर्ड टॉपिक आहे। थर्ड टॉपिक कहिड़ो आहे असांजो, हाइब्रिड कंप्यूटर। हाइब्रिड कंप्यूटर छा आहे, ॾिसूं था, इहो कॉम्बिनेशन आहे कंहिंजो एनालॉग एंड डिजिटल कंप्यूटर जो। ईअं सम्झो, असां ईअं खणी चई सघूं था त हाइब्रिड कंप्यूटर इज़ द कॉम्बिनेशन ऑफ एनालॉग एंड डिजिटल कंप्यूटर्स। इन में छा थींदो आहे, इन में प्रोग्राम स्टोर बि थींदा आहिनि ऐं प्रोग्राम एग्ज़ीक्यूट बि थींदा आहिनि। ऐं हीअ बि असांजो किथे यूज़ थींदो आहे, साइंटिफिक एप्लीकेशन्स जे लाइ यूज़ थींदो आहे, जीअं त साइंटिफिक कैलकुलेशन थींदी आहे। ऐं उनखां अलावा ॿिया बि खोड़ सारा कम हिन पीसीस जे थ्रू थियनि था अॼुकल्ह। ऐं मोस्टली हे किथे यूज़ थींदा आहिनि, हे हॉस्पिटल में यूज़ थींदा आहिनि। हाइब्रिड कंप्यूटर यूज़िस एनालॉग टू डिजिटल और डिजिटल टू एनालॉग कन्वर्जन। मतिलबु हिन में छा थींदो आहे, जेके एनालॉग सिग्नल हूंदा आहिनि उन्हनि खे डिजिटल सिग्नल में कन्वर्ट कंदो आहे ऐं जेके डिजिटल सिग्नल हूंदा आहिनि उन्हनि खे एनालॉग सिग्नल्स में कन्वर्ट कंदो आहे। ऐं हे किथे यूज़ थींदो आहे, तव्हांखे ख़बर आहे, हॉस्पिटल में यूज़ थींदो आहे। लाइक जीअं हार्ट बीट मालूम करण जे लाइ, ब्लड प्रेशर खे मालूम करण जे लाइ कहिड़ा पीसीस यूज़ थींदा आहिनि, हाइब्रिड कंप्यूटर्स यूज़ थींदा आहिनि। हाणे ॾिसो, जीअं मां हिते लिखियो आहे, इट इज़ यूज़ड इन हॉस्पिटल टू मेजर हार्ट बीट ऑफ पेशेंट। कंहिं बि पेशेंट जी हार्ट बीट खे मालूम करण जे लाइ हाइब्रिड कंप्यूटर यूज़ थींदा आहिनि। ठीकु आहे, तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं इहे हार्ट बीट कंहिं बि पेशेंट जी यूज़ थी मेजर कंदा आहिनि त हुते हीअं हूंदो आहे, मथे सिग्नल्स बि हलंदा आहिनि, मतिलबु कि एनालॉग सिग्नल्स बि हलंदा रहंदा आहिनि। हिते तव्हांखे डिजिटल फॉर्म में बि उन्हनि जी जेके हार्ट बीट जो जेके रेट हूंदो आहे तव्हांखे ख़बर पवंदी आहे। ठीकु आहे, ऐं हिन जो आउटपुट कीअं हूंदो आहे, इट में इनपुट और आउटपुट आइदर छा में हूंदो आहे, डिजिटल डेटा में। डिजिटल डेटा में तव्हांखे उहो ॾींदो आहे, आउटपुट ॾींदो आहे ऐं इनपुट बि छा चइबो आहे हिन जो डिजिटल में ई हूंदो आहे। ठीकु आहे, आई होप कि तव्हांखे क्लियर थी वियो हूंदो। हाणे वरी असां अॻिते पढ़ंदासीं
हिन में क्लासिफिकेशन ऑफ कंप्यूटर में असां इहो ॾिठोसीं त अकॉर्डिंग टू टेक्नोलॉजी कहिड़ा पीसीज़ आहिनि। फर्स्टली असां ॾिठोसीं त एनालॉग कंप्यूटर, उन खां पोइ असां ॾिठोसीं डिजिटल कंप्यूटर, उन खां पोइ असां ॾिठोसीं हाइब्रिड कंप्यूटर। अचो त हाणे हिन खे मथां थोरो ॾिसूं था त एनालॉग कंप्यूटर छा हूंदा आहिनि। उहे कंप्यूटर जेके कंटिन्यूअस डेटा खे रीड कंदा आहिनि ऐं उन्हनि खे कन्वर्ट कंदा आहिनि छा में, डिजिटल डेटा में या डिजिटल सिग्नल्स में। उन खां अलावा डिजिटल कंप्यूटर जेके असां डेली बेसिस ते पंहिंजे घरनि में, स्कूल्स में, ऑर्गेनाइज़ेशन में यूज़ करे रहिया आहियूं। इन्हनि जो एग्ज़ाम्पल छा आहिनि तव्हांखे ख़बर आहे, लैपटॉप, पीसीज़, डेस्कटॉप वग़ैरह जेके बि आहिनि, मोबाइल फ़ोन। ऐं हीअ कहिड़नि सिग्नल्स ते कमु कंदो आहे, डिस्क्रीट सिग्नल्स ते कमु कंदो आहे। उन खां पोइ हाइब्रिड कंप्यूटर, त हाइब्रिड कंप्यूटर छा आहे, हाइब्रिड कंप्यूटर अहिड़ा कंप्यूटर आहिनि जेके कॉम्बिनेशन कंहिंजा एनालॉग एंड डिजिटल कंप्यूटर्स जा। मोस्टली हे किथे यूज़ थींदा आहिनि, हे यूज़ थींदा आहिनि हॉस्पिटल्स में।